पुछो मुराद अली शाह हिते बंदि तेजी चयो अदा खे 18 फुट मूं हुनखे 28 फुट कयो आहे 28 फुट तो कयो आहे पर ही मंसूर हिकिड़ो प्यालो ठहियल आहे उनजी कुदरती नेचुरली हिकिड़ी जेको आहे पंहिंजो डेप्थ उनजी सॼी डिज़ाइन थियल आहे तव्हां हितां जेको ज़ाहिर बंदि कराईंदो त उनजो ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको पाणी जो फ्लो सो झांगेरा बाज़ार वेंदो न झांगेरा बाज़ार तुंहिंजे करे ॿुधो आहे मुराद अली शाह ॿुधाए थो छॾियां हितां जेको हिन फ्लो ठाहियो आहे ठीकु बंदि जेके ठहंदा आहिनि स्लोप ठहंदो आहे मूंखे ॿुधायो त उन वक़्तु 2010 जी फ्लड खां पोइ इरिगेशन जो वज़ीर कहिड़ो मुराद अली शाह फाइनेंस जो मिनिस्टर कहिड़ो मुराद अली शाह ठेकेदार कहिड़ो मुराद अली शाह जो भेणियो एजाज़ अली शाह अरबे रुपयनि जी करप्शन कई वई ऐं ठेकेदार इंजीनियरनि खां सॻो इंजीनियर पी खे ताक़त आहे बिल न करे उन करे सॼो नानीअ वेड़ो आहे सिंध खे लुटण जो सिंध खे तबाह करण जो को हिननि खां पुछण वारो कोन्हे को अवाम में इहो शऊर अचणु घुरिजे त हिननि जेको ज़ुल्म कयो आहे नाइंसाफ़ी कई आहे बाबा ठेकेदार बि हिननि जा इंजीनियर बि हिननि जा वज़ीर बि हिननि जा हुकूमत बि हिननि जी असां त फतेह थियल असां त ग़ुलाम आहियूं असांजे ज़बान खे बि तालो चपनि खे बि तालो जेकॾहिं कुछंदासीं त आदम खे बि सूबेदार ॿधी ईंदो मूंखे बि सूबेदार ॿधी हणंदो लठियूं छाकाणि हुकूमत हिननि जी आहे न की कुझु न उन करे ख़ुदा खां डिॼबो अवाम खे अपील था कयूं त हिननि ज़ालिमनि जेको सिंध सां हशर कयो आहे हिननि सां हिसाब किताब करिणो आहे वरी जेकॾहिं तव्हां हिननि जे अची वियो लश्कारे में त पोइ त ख़ुदा चए थो त इन ला युगय्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युगय्यिरु मा बिअनफुसिहिम बेबदला उन्हनि क़ौमुनि जी तक़दीर जेकी क़ौमूं पंहिंजी तक़दीर जो फ़ैसिलो पाण नथियूं कनि उन करे हिसाब जो वक़्तु अची वियो आहे त हिननि ज़ालिमनि जेको सिंध सां कयो आहे सिंध खे तबाह कयो आहे माण्हू हिननि खां हिसाब वठनि ॾिसो न मूं सिविल चयो त अंधेर नंगरी चरबट राजा हुकूमतूं हूंदियूं आहिनि हुकूमतुनि वटि रिथाबंदी हूंदी आहे त बाबा हिन सूरत हाल में असां बंदनि खे कीअं बचायूं माण्हुनि खे कीअं बचायूं हुननि वटि तड़प हूंदी आहे हुननि वटि जज़्बो हूंदो आहे तव्हांखे सॼे हिन 2 महीननि में को इरिगेशन जो सेक्रेटरी नज़र आयो आहे को चीफ इंजीनियर नज़र आयो आहे वॾेरनि जे हवाले करे चयो अथनि बाबा हीउ टुकड़ो हिन सरदार जे हवाले हीउ तूं आर डी फलाणे खां वठी हिन बोतार जे हवाले त माना हुननि पंहिंजा जेकी सिंध खे फतह कयल इलाइक़ो सम्झाए MPAs ऐं MNAs जे हवाले आरडियूं तहलका देहूं यूनियन काउंसिल करे छॾियूं आहिनि त बाबा तव्हां सियासी बुनियादनि ते रिलीफ जो कमु बि कयो सियासी बुनियादनि ते तव्हां बंदनि ते बि पाण जेको आहे पंहिंजी सियासत खे चमरायो खाता आहिनि कोन गवर्नमेंट जो कमु आहे न त उते बाबा तव्हांजी जेकॾहिं RBOD तव्हांजी MNE ट्रेन तव्हांजो मंशूर किथां बि जेकॾहिं को सम्झो था त हितां इहा कमज़ोर पोज़ीशन आहे त उतां उन्हनि जा कंसल्टेंट उन्हनि जा जेको पंहिंजो तजुर्बेकार माहिर उते वेहनि न अची तव्हांखे यादि न आहे त 2010 में इदरीस राजपूत जहिड़ो मोतबर माण्हू जेको आहे हिते मौजूदु हो NG अब्बासी हिते मौजूदु हो हिन वक़्तु आहे को पंहिंजो तव्हां वटि हिन सॼी सूरत हाल में एक्सपर्ट सॼी सूरत हाल में को आहे कंसल्टेंट जेको हिन ॾुखी सूरत हाल ते वेही पंहिंजो ओपिनियन ॾे हीअ त ॼट जायल वॾेरा अणपढ़ियल अंग्रेजी पढ़ी आयो आहे मुराद अली शाह त पढ़ करे को करप्शन कंदो हिनखे त तारीख़ जी ख़बर आहे न जाग्राफी जी ख़बर आहे कीअं जेको आहे पंहिंजो माण्हुनि खे बचाए सघंदो छाकाणि जिन लीडरनि वटि वियन न हूंदो आहे क़ौम जे लाइ तड़प न हूंदी आहे हमदर्दी न हूंदी आहे उहे लीडर सिर्फ़ु पैसा कमाइण लाइ चोरी करण लाइ अवाम जो रतु पीअण लाइ हूंदा आहिनि बाक़ी हुननि वटि का बि जेको आहे पंहिंजो